अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी बुलंद आवाज़ सां साईं ते दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व अहले बैतिही अजमईन। वाजिबुल एहतराम शहर कंबर जा दोस्त हो, मुसलमान भाइरो, रब करीम जा तमाम सां गुनहगारनि ऐं बिदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं। जंहिं रब करीम तव्हां असांखे रमज़ानुल मुबारक जहिड़े मुक़द्दस महीने में रब साईं पंहिंजे पाक घर मस्जिद शरीफ़ में रहमत ऐं बरकत वारे ख़तमुल क़ुरान जे मौक़े ते इन रहमत ऐं बरकत वारी महफ़िल मजलिस में घुराए करे क़ुरान पाक जो दीदार बि करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। जंहिं जगह ते वेठा हूं उन जगह जो नालो मस्जिद शरीफ़ आहे। फरमाइनि था त बानड़ो जॾहिं रब जे दर ते अची करे अल्लाह खां जेका इल्तिजा कंदो आहे त अल्लाह उहा इल्तिजा पूरी कंदो आहे। तव्हां असां पत्थर दिल जेकॾहिं असांजे ई अंगण असांजे ई ओताक असांजे तॾे ते अची करे को सुवाल कंदो आहे त असां पत्थर दिल बि ख़ाली न मोटाईंदा आहियूं। हो त अरहमुर राहिमीन आहे। उन यार खे मींहुं खपे कंहिं न कंहिं बहाने बानो मूं वटि अचे त मां परची वञां। अल्लाह जी रहमत बहाना थी ॻोल्हे। अल्लाह जो तॾो वॾड़ा मुंहिंजा वेठा आहिनि। लिखियो पियो आहे त तव्हां असां हिते मस्जिद शरीफ़ में पाण न आया हूं, इहो बि हुन यार जो फज़ुल आहे। तौफ़ीक़ ॾिनई तॾहिं हेतिरे पहुतासीं ऐं फ़क़ति पाण न वेठा हूं पर अल्लाह जे रहमत वारा मलाइक बि पाण सां गॾु वेठा। पोइ मन उते का शाहिदी ॾेई विझनि त रब पेर बि कुझु थिड़ियल हुयनि।
कसायूं पकायूं भी कुछ अंदरन बाहरन जा भी माहिर हा पर रब तुझे कुरान पाक सां भी दिल हुया तुझे कुरान पाक जा भी आशिक होया मन ये चंद लफ्ज़ भी तव्हां असांखे फ़ाइदो ॾेई विझनि त मस्जिद उहा भी क़बूलियत वारी जाइ महीनो फरमायो फी कुल सातिन दावत मुस्तजाब फरमायो वरी रमज़ान मुबारक जो उहो महीनो आ जो जहिड़े पल जहिड़ी घड़ीअ में दुआ घुरंदो त अघाम जी वेंदी ओ कलाक में न चई ॾींहं में न चई रात में न चई कुल सा जहिड़ी घड़ीअ में दुआ घुरंदो रद न थींदी माना महीनो भी क़बूलियत वारो जंहिंजो ख़त्म आहे उनजो नालो हा वाह उनजो क़ुरान पाक क़ुरान करीम लिखियो पियो आहे त जॾहिं क़ुरान पाक जो ख़त्म हूंदो आहे उन महफ़िल मजलिस में जेके भी ईंदा आहिनि अल्लाह उन्हनि खे ख़ाली न मोटाईंदो आहे हाणे एॾियूं रहमतूं गॾु थियूं आहिनि एॾियूं रहमतूं गॾु थियूं आहिनि कुरान पाक भी रहमत ख़त्मुल कुरान वारो मौक़ियो उहा भी रहमत रमज़ान मुबारक जो महीनो उहो भी अल्लाह जो घर मस्जिद उहो भी एॾनि रहमतुनि जे बावजूद भी जेकॾहिं को रहिजी वियो त पोइ इहो रोए पंहिंजे नसीबनि ते हा वाह एॾनि रहमतुनि जे बावजूद जेकॾहिं को रहिजी वियो त इहो रोए पंहिंजे साईं जा केॾा क़ीमती जुमला हा मां उन ते हीअं मिसाल ॾियां मां ख़ैरपुर मीरस खां तव्हां कंबर वारनि जो महिमान थियो आहे तव्हां जेकॾहिं मुंहिंजो क़दुरु न कयो सच ॿुधायो मां जो वापसि वञा मूंखां जेको हाल अहवाल वठे छा चवांसि त यार मज़ो न ॾिनो यार क़दुरदान मां दुनिया जो महिमान आहे पोइ भी माण्हू महिमान कंहिं वटि थी वेंदो आहे अॻिलो ग़रीब मिसकीन हुजे पाण वटि न हूंदसि उधारा वठी चवंदो महिमान खे ख़ुशि कयां दुकान वारे खे चवंदो यार हाणे खीसो ख़ाली आहे महिमान अची वियो आहे सौदो ॾे महिमान वञे बाक़ी तो असां वेठा आहियूं दुनिया जे महिमान जी एॾी ॻणती आहे रमज़ान त अल्लाह जो महिमान आहे रमज़ान त पोइ ॿुधा साईं जेकॾहिं उन जे महिमान जी इज़त न कईसीं त बचाव थींदो महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान मुबारक महीने जो जेको मक़ाम ॿुधायो आहे एक रमज़ान मुबारक महीने जो मक़ाम ॿियो रोज़ेदार जो मक़ाम टियों रोज़े जा फ़ज़ाइल मसाइल चौथों एतिकाफ़ में वेहणो केॾो उन जो मक़ाम आहे कुरान पाक जी महफ़िल मजलिस ख़त्मुल कुरान जो उनवान ये खोड़ ॻाल्हियूं अल्लाह सही शल तव्हां सां समूरनि खे इन्हनि जे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन त चओ ॿुधो आलम मौजूदनि ज़िमेवारी सां ॻाल्हायां थो पियो टिनि ॼणनि खे मिठड़े मुहम्मद बि पिटियो आहे त जिब्राईल बि पिटियो आहे घणनि ॼणनि खे हा वाह कंहिं कंहिं पिटियो जिब्राईल जेको मलाइकनि जो सरदार नज़ल बिहि रूहुल अमीन जिब्राईल जेको मलाइकनि जो सरदार मिठड़ो मुहम्मद करीम जेको इंसाननि जो सरदार सवा लख नबियनि जो इमाम ऐं सरदार अॼो के गुनाहगार जी बददुआ पिट लॻी सघे थी ॿुधा पोइ मिठे मुहम्मद करीम जी पिट छो न लॻंदी रहमत वारो पासो भी आहे त ॿियो पासो भी रमज़ान अल्लाह जे पैकेज जो महीनो
रब वटि हूअं बि न वंड अथव न कट अथव, ज़रब ऐं जोड़, हा न वंड न कट, ज़रब ऐं। अल्लाहु अकबर। रमज़ान मुबारक महीने जो चंड नज़र थो अचे, अवां आलमन सगोन को ॿुधंदा हो त अल्लाह जी रहमत भी कुशादी थी वेंदी आहे। कीअं? ओ मलाइको, रमज़ान मुबारक महीने जो चंड नज़र आयो आहे, मुंहिंजो बानो नफ़िल पढ़े त फर्ज़ लिखोसि, नफ़िल पढ़े त फर्ज़ लिखोसि, फर्ज़ पढ़े त 70 फर्ज़ लिखी छॾियोसि। हदीस पाक में नेकीअ जो अजुर मथे थी तो वञे, पाकिस्तानी चवे तो त शइ जो अघु मथे थी तो वञे। माला छा चम, अल्लाह वटि नेकीअ जो अजुर मथे, पर असां वटि वरी शइ जो अघु मथे। ओ मुसलमानो, इस्लामी तकरीबन 55 मुल्कन, समूरन मुल्कन में नजर कंदे त रमज़ान मुबारक जे महीने में गरीबन मिस्कीनन जे लाइ रिआयत आहे न। 55 इस्लामी मुल्कन ते नजर कंदे त रोज़ेदारन जे लाइ, मुसलमानन जे लाइ रिआयत ई रिआयत, रिआयत ई रिआयत। अर्श वारे वटि भी रिआयत। मलाइको, रमज़ान जो महीनो त गुनाह न लिखोसि, सवाब लिखोसि। मलाइको, जेका 11 महीना मां रब जी तस्बीह कंदा हो न, मुंहिंजी तस्बीह न कयो, मां रब आला आहियां, उहा भी मुंहिंजे बाननि जे लाइ बख़्श जी दुआ घुरो। हाँ, एॾा पैकेज थो ॾे, ऐं असांजो हाल कहिड़ो। ओ मुसलमान, तवज्जो कंदो हल, तवज्जो कंदो हल। अवां मूंखां वधीक लिखियल पढ़ियल मौजूद हो। 29 शाबान ते जेका शइ तोखे सब में मिलंदी, छड़ो रात गुज़री वञे, रमज़ान जो चंड नज़र अची वियो, साॻी शइ 30 में मिलंदी। अड़े शाम भी कल चुकाईसीं त सब में पई मिले। रातों रात झड़ो चंड ॾिठो न आहे, ऐं चंडन कम खे वधायो आहे। नाराज़ न थींदो न, कुझु मिड़ई हुज कयां, हल नथो हलां, मां सम्झां थो कमु ॾुखियो आहे। अल्लाहु अकबर। ओ मुसलमान, नज़र त कर, मां ॾुख खां हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां। कहीं मुल्क में तव्हां खे इहा शइ नज़र न ईंदी जो गिदरे जी मौसम न हुजे, पर रमज़ान में सुई हणी भी जवान करे छॾींदसि। हा वाह, हिंदाणे जे मौसम न हुजे, पर सुई हणी भी हिन जे में जो खीर जेकॾहिं लहे पोइ 3 किला रमज़ान जो चंड नज़र आयो त साॻी में 3 किलनि वारी 10 किलनि ते पहुचे थी। भेणा नेकियूं भी वधियूं, हेॾे पाणी भी वधियो छा? हा वाह, होॾे त नेकियूं वधियूं, हिन खे छा थियो? ओ मुसलमानो, ॾुखो थींदो आहे जेकॾहिं हक़ सचो चवंदा आहियूं, चङा भला नाराज़ थी वेंदा। किन मां ग़लति थो चवां? अल्लाह सही शल अमल करण जी तौफीक अता फरमाए, आमीन त चओ। जेकॾहिं तूं रेड़े ते वञेसि, दुकान ते वञेसि, चवंदई जल्दी कर, सौदो वठ, होॾे निमाज़ तयार आहे, मूंखां तकबीर ऊला हली न वञे। साईं चवंदो जल्दी कर, जेको सौदो वठणो थी वठ, मूंखां तकबीर ऊला सदको वञाए। जेका हेॾे मुडी कातीअ सां सीर थो ॾे, उनजो छा थींदो? हा वाह, हेॾे जेको मुडी कातीअ सां सीर थो ॾे, उनजो। साईं कल असांजे खैरपुर में हिकिड़ी वॾी शख्सियत आई, उनजा बयान भी थिया हा। अलाह से उनखे गंज ॾिनो आहे, पेट्रोल पंपनि जो मालिक आहे। पोइ लाज़मी वरी हक़ सच चवण वारा भी त हूंदा न। कलो की ॻाल्हि तो ॿुधायां। पोइ उन बयान भी कयो, तकीर भी कई, पर हिकिड़ो दोस्त हो, लाज़मी जेको DSO हूंदो त उहो पावर भी रखंदो। चैसे अलहमदुलिल्लाह तव्हां जूं ॻाल्हियूं भलियूं, पर मूंखे हिकिड़ी शइ ॿुधायो, तव्हांजो बयान भी तमामु भलो थियो।
बेन जा पंप 12 जे लगभग बंद थिया पर तोआरा पंप 10 बजे बंद थिया पो हिन बयान के ॾिसई या हुन ज़ुल्म के ॾिसो अलाए न समझाई हाँ चेते हिन बयान के ॾिसऊं या हुन नाहक के ॾिसऊं तुझो त वतल पो तेल अग में त तुझे मथों फर्ज़ छापो बणजे पुछे बाबा रमज़ान जो महीनो आ लेखे करण जो ना है चे तू दब कम के बाकी असां तो सा लेखो न क्यों दुरू शरीफ पढ़ बद न तो वञा दे बस वडो रोड ता वठो शादात कोट वारो हेठ ता लहूं तो कम दुखियो तो थे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि रमज़ान मुबारक जो महीनो तो अचे त अल्लाह भी गुनाहगारन जे लाइ पैकेज खोले तो छॾे ॿुधो अकाबिरीन मौजूदन जेकॾहिं को सुवाल करे नफिल जो फ़ाइदो कहिड़ो आहे सुन्नत जो फ़ाइदो कहिड़ो आहे नफिल जो फ़ाइदो कहिड़ो सुन्नत जो फ़ाइदो ॿुधो अब दुकान तो सामान वठण वेंदाऊं अटो अनो या तोर चांवरनि जी थींदी आहे इन्हनि समूरनि जी तोर थींदी आहे पोइ हिकिड़े पासे ॾांहुं वट हूंदा आहिनि जेकॾहिं ॿिए पासे ॾांहुं थोरो वज़न हेठि मथे थी वेंदो आहे पोइ दुकान वारो चवंदो बाबा हेॾो किलो त रखेसि वज़न पूरो कर बाबा हेॾो 1.5 किलो रखेसि किलो 1.5 किलो रखी करे वज़न बराबरि थींदो जॾहिं जन्नत जे वञण जे लाइ अमल खुटंदा न फर्ज़नि में कमी कोताही खुटंदी न पोइ अलाह फरमायो सुन्नतूं त विझोसि हा ओ मलाइको सुन्नतूं त विझोसि सुन्नतूं त पुड़ में विझोसि अञा जेकॾहिं खुटी पवंदा रब फरमाईंदो भला नफिल त विझोसि हिते समझ में न ईंदई पर हुते ख़बर पवंदई त नफिल भी कम जो हो त सुन्नत भी असां त फर्ज़न के छॾे ॾिनो आहे त असांजो नफिल ऐं सुन्नत सां वास्तो साईं मां हिकिड़ो ॾुख खां जुमिलो चवां मुंहिंजे ॾुख के ॿुधंदो हलजांइ मुंहिंजे दर्द के ॿुधंदो हलजांइ अॼुकल्ह हिकिड़ो वॾो फैशन थी वियो आहे साईं मुगरी साहब मां पंहिंजे खैरपुर जी ॻाल्हि कयां हितों जी ॻाल्हि नथो कयां जुम्मतुल मुबारक जे भलारे ॾिहाड़े ते छड़ो तूं सलाम फेराए अञा जमात ॾे मुंहुं कर त अधु मस्जिद ख़ाली आहे आवाज़ आई अचण भी थींदो जॾहिं ख़ुतबे वारी आज़ान अचे भले जुतिन में जाइ मिले पर अॻ में ऐं वञण वरी केॾी महिल सलाम वरायो न आहे भॻो थो वञे पुछे त जहाज़ पंहिंजो थी तेल थो सड़ई वरी बि साॻी होताक ते मोबाइल खोलींदे ॿियो कमु कहिड़ो आहे पोइ थोरो बुज़ुर्गनि लिखियो आहे हिते जो मज़ो नथो अचई पोइ थोरो पंहिंजे दिलि खे जांच त हिन दिलि में गड़बड़ त नाहे मां गड़बड़ जो लफ़्ज़ थो चवां हा मस्जिद में जो मज़ो न आहे थोरी दिलि में गड़बड़ त नाहे ओ मुसलमान तवज्जो त कर अल्लाह जो वास्तो तव रमज़ानुल महीनो रमज़ानुल मुबारक जड़ो बरकत वारो महीनो वञण वारो आ वञण वारो आ वञण वारो आ जिन कदर कयो तंहिंजो बि गुज़री वियो जिन कदर कयो तंहिंजो बि गुज़री वियो जिन रमज़ानुल मुबारक महीने जो कदर न कयो तंहिंजो बि यार महीनो गुज़री वियो किन न गुज़रियो मां हे भी जुमलो चवां थोड़ो मुझे जुमलन दे निहार अॼु ऑफिसन में सीसीटीवी कैमरा लॻल हूंदी आहे दुकाननि में अबा हूंदी आहे न छा चवंदा आहियूं बाबा कंहिं शइ वेझो न वञजांइ सेठ ॾिसई थो पियो दुनिया जे सीसीटीवी कैमरा जो ख़ौफ़ अथई रब जो कुलनि ते मलाइक विहारे छॾिया थी भरजई थी पई कैमरा में उन जो ख़ौफ़ न अथई हे रहमत वारा मलाइक भी वेठा थी जहन्नम वारा मलाइक भी वेठा थी ला युगादिरु सगीरतुं वला कबीर नंढो वॾो लिखजे तो उन जो कोई भी खौफ अल्लाहु अकबर ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान मां केड़े केड़े उन्वान ॾे वञा शाट कर ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कयां अॼु रमज़ान मुबारक जे महीने में क़ुरान पाक जो ख़त्म आहे हिन जो मौजज़ो आ न त इंसान जे वस में
तांडे 10 सिटन जो केडो भी प्यारे दोस्त जो खत अचे तवा को याद ओ ये घणा सी पारा आ से हाय हाय दुनिया चवे थी हे न होजे दुनिया चवे थी हे न होजे पर जकड़े हिन साल जी तवा तारीख खोले दिसो सवन जे तादाद में नाबीन हाफिज थिया अल्लाह तो फरमाए तू सजन ते एतराज तो करे मा त नाबीन भी हाफिज हो जाए हां इल्ला नहनु नज़लना ज़िक्रा व इल्ला लहू लहाफिज़ून जर जंग आवाज तो हलई बच्चो पियो तावा जर जंग आवाज तो हलई होका ता हलनी बच्चो पियो ओ मुसलमान मां अर्ज कयो वना अल्लाह जो वासो तव अल्लाह जो वासो तव तवा साजे मतो फर्ज बणजे तो न कुरान वारन जो कदर क्यों आवा तवा साजे मतो मां कल मुडे एकड़े दोस्त वीडियो मोकलियो मुल्तान में गालिबन हाफिज साहब खत्म कढियो आ उनके जमात ने 0 मोटरसाइकिल वठी दिनी आ मां समझाई आ गाल परेशान थोड़ी कंदड़ा आवा मास्टर के आए गाड़ी ता मां होतो जी गाल तो क्या आवा मास्टर मुझे के आए अल्लाह मालिका आवा 1.5 लख भी कुरान वारे जिला का रकम मसेलो पुछा कंदान साईं असां जे पाड़े जो वेचारो हाफिज साहब आ गरीब आ पो उनके लटा वडन जे नियत या कुछ तावन करे सके सो पो मां जड़ो मौलवी चरियो फतवा ॾींदो आ त तावन लटा न देस पातल भी लाहे से सवाब तई बियो छा कयो न देस कुछ पातल भी लाहे मां नौजवान को हे जुमलो पुछा क्या हर महीने ने नंढे में नंढो पैकेज भी 1500 थी वियो घणो 1500 पैकेज थी वियो महीने में 1500 मोबाइल ते खर्च तो करे साल में सदको फित्र जो हिकड़ो दफो आ चंड दिसजे तो साईं दियो खबर भला 200 आ कि न मथे चढ़ियो आ फित्रो अचो न खैर आ तवज्जा क्यों मां बस कई तो मुझे पैसन वारा हारन पर असां बटकल सिकिया हेडो वायद भी बंद कियो तो भी खाली हारन ते मज़ो तो न थियो दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबी व बारिक व सल्लम अलैहि यो दर्द भी बुधायो तो वना तवज्जा कर साल में 250 फित्रो आ सो भी सवन को पुछा कंदा से मन को 50 घट बुधाए से हो मौलवी साहब त 200 पोचवे भला उही 200 ही दे हे तो क्या 250 सवा 200 जेके 200 बुधा उहे त दे सही पो मता मुझे मथो जायज न होजे कर्ज एतरो आ पो मुलन जो मथो महीनो शो खादई तो के जायज ही न हो ओ मुसलमान तवज्जा कर आलम सगोरा मौजूदन रमजान मुबारक जे महीने में महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए अम्मी आशा रज़ी अल्लाह ताला ना फरमाए थी महबूब से रमजान मुबारक जे महीने में जे वड फुड़ो मींह वसंदो आ ये मिठो मोहम्मद सखी थी विंदो हो वड फुड़े मींह वांगुर रमजान मुबारक जे महीने में 13 कलाक मानी तू बंद कई मां बंद कई 13 कलाक पानी बंद कयो भुख ते तू ऐं मां रब के केड़ो फायदो थियो असा मानी पानी बंद कई रब के फायदो केड़ो बानन के भुख मार में फायदो मिलियो सा बुधो अल्लाहु अकबर लिखियो पिया महबूब फरमायो वहुव शहरुल मुवासाद फरमांदा रमजान मुबारक जो महीनो हमदर्दी जो महीनो वा अल्लाह चवई तो 13 कलाक मानी पानी बंद कर त खबर पवई न त गरीब जो घर कीअं हलंदो
13 कलाक मानी बंद कर पतो पवंदई गरीबन जो ॾींहुं कीअं गुज़रंदो आ 13 कलाक पानी बंद कर पतो पवे त पानी को सवा कीअं हलंदा जंहिंजे घर में चांहि ॿार नथा पीअनि पापा भी गरीबन ॿारनि खे को नथा मिलन वेलनि जा वेला बुख ते वेठा आहिनि रमज़ान जे महीने में रोज़ो रखंदे ख़बर पइजी वई त इंसानियत छा थींदी आहे ओ पंजन तामन ते रोज़ो रखण वारा ओ पंजन तामन ते रोज़ो खोलण वारा मां त ये जुमला चवंदो रहंदो आहियां सारीअ वारे टाइम ते ॿ टे क़िस्म ताम पया थी यार मानी भी पई थी चांवर भी पिया थी कहिड़नि बोलनि जो मां नालो खणा पंज तामन ते तूं रोज़ो रखंदो आहीं नज़र तक जा निहार जा त सही तुंहिंजे पाड़े में मतां कहिड़ा गरीब हुजनी मता कायरी का बेवा हुजई जेडो कोई भी कमाइण वारो कोन हुजे मता उन जे न्याणियुनि रात जो पारो तो बोड़ गरम करे रोज़ो रखियो आ तू पंजन तामन ते रोज़ो रखियो तुझे पाड़े में गरीब मिस्कीन रात जी मानी कोसी करे रात जो बोड़ कोसो करे पो रोज़ो रखियो बुधाए तुझे रोज़े जो शाती ओ पंजन तामन ते रोज़ो खोलण वारा शरबत थादल किस्मे तुझे आडो पया थी मता तुझे पाड़े में को एड़ो मिस्कीन भी हुजे मता तुझे पाड़े में को एड़ो यतीम भी हुजे जंहिंजो रोज़ो नलके जे पाणीअ ते खुलंदो हूंदो ओ मट शरबत पीअण वारा जंहिंजो रोज़ो नलके ऐं टैंकीअ जे पाणीअ ते पोइ खुले ॿुधाए साह तोखे बि साह हुनखे बि फ़र्क़ु इहो आहे तोखे पैसो आहे हो मिस्कीन आहे पोइ जेकॾहिं तूं ख़्यालु न कयो त पोइ रोज़े जो छा थींदो अल्लाहु अकबर यार मां ॾुख खां हे बि जुमिलो चवां अल्लाह पैसा दई त तू भलो पार घुमिया अल्लाह पैसा दई मदीनो पाक घुमिया अल्लाह पैसा दई मदीने पाक में एतकाफ वेहिया मक्के पाक में एतकाफ वेहिया वो भी इबादत वो भी सवाब पर तू भले पार वे पोया तुझे गरीब भेण के तकलीफ हुई तो बुधाए ना भेण के हिस्सो न ॾिनई हक़ न ॾिनई तू एतकाफ वेठे मस्जिद नबी में पुछा न थींदी छा एतकाफ वेठे तू बैतुल्लाह में मस्जिद हराम में पुछा न थींदी छा अल्लाह अकबर अल्लाह जाने तो पियो मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो रहंदो आहियां मां ज़ात न ॿुधाईंदो आहियां ॻोठ न ॿुधाईंदो आहियां शहर न ॿुधाईंदो आहियां अवां आलिमनि सगोरनि खां ॿुधो हूंदो ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे हिकिड़ो मुस्लमान 10 दफ़ो भलारे पार वियो आहे अल्लाह अकबर यार ॾुख थो थिए ॾुख खां इहे जुमिला था चवणा पवनि हिकु दफ़ो न ॿियो दफ़ो न 10 दफ़ो भलारे पार वियो पोयों उनजी गरीब भेण किराए जे घर में रहे पई काथे पोयों गरीब भेण किराए जे घर में रहे पई किराए जा भेण के पैसा कोन हा ओ न्याणे जो हक़ खाइण वारा नाराज न थी जाए कावल न कजाए भेनरुनि जे हक़नि ते वाइद कंदाऊं चङा भला माण्हू गारियूं ॾींदा आहिनि चवंदा असांजी मर्ज़ी आहे मौलवियुनि जो छा वञे न मौलवियुनि जे मथां हक़ आहे हे आलिम हाफ़िज़ कारी वेठा थी क़ुरान में लिखियो पियो आहे लिज़कर मिस्लु हज़िल कुरान तो चवे पुट जो भी हिस्सो आ त न्याणीअ जो भी हिस्सो आ सही लिखियल लिज़कर मिस्लु हज़िल हुसैन पुट जो डबला न्याणीअ जो घटि आ पोइ जेकॾहिं क़ुरान जो तर्जुमो करे ॿुधायूं त असां मौलवी ॾोही इहो ॾोह पोइ कबो इहो ॾोह अल्लाह अकबर तवज्जा तकर गाल वधंदी वेंदी मां शाडकड़ वारे पासे दे वतियूं तो अचां हेडे भेण वेचारीअ के घर जे किराए जा पैसा कोन उन टाइम ते किराए वारो तो चवे जगह जो मालिक तो चवे अधी किराओ दे चवे थी ओ मुंहिंजा भाउ मुंहिंजो अधो हाजी साहब भले पार वियो आहे मोटींदो त मां तोखे किराओ वठी ॾींदुमि उहो मालिक लफ़्ज़ कहिड़ा तो चवे तुंहिंजो हाजी
हाजी साहब तोखे पैसा कोन ॾींदो जेकॾहिं 9 दफ़ा थी आयो हे न वञे हाँ 3 लख तोखे ॾियां तुंहिंजो घर बि ठही वञे आ तुझे भाव के तोखे हक़ ॾियणो तो तू छा थो सम्झे कंबर जे कोरट में मतां तोखे इंसाफ न मिले पर हुन कोरट में कोई खाली न मोटंदो हवा हुन अल्लाह अकबर दुनिया में पांजो नालो रहमान भी बुधाए रहीम भी बुधाए करीम भी बुधाए शामिल के पियो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ये करीम जी माना चाहे वरी गाल ड्रगी थी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम हिते रहमान बिया रहीम बिया याद रख जाए क़यामत वारे दिहाड़े जॾहिं कोरट वारे कुर्सीअ ते वेहंदो उतो उन जज जो नालो बियो आहे उन जज जो नालो न टेम ते कहिड़ो आहे चए थो लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल छातो चवे उतो जो नालो छा अथसि हिते चवंदो आहे न अबा अॼु जज ततल थी अॼु मूड अणाव होसि अॼु साहब जो मूड दुनिया वारे हितों जे जज खां डिॼे थो हो त ॾाढो ॾुखियो अल्लाह वटि पैसो ॾेई बि जान न छुटंदी उते हलंदो पैसो हा वाह फोन हलंदी ज़मीना गिरवियूं हलंदियूं बांड हलंदा न मुंहिंजा सोना अल्लाह सही शल सही समझ नसीब फरमाए आमीन त चओ मां हे जुमलो चवंदो रहंदो आहियां तोखे बि जुमलो ॿुधायूं थो वञा यादि रखजांइ मुस्लमान सॾाइणो सवलो आहे पर मुस्लमान बणजणो ॾुखियो आहे इंसान सॾाइणो सवलो आहे पर इंसान बणजणो ॾुखियो आहे किन मां ग़लति थो चवां नमाज पढ़णु सवली आहे तिलावत करणु सवली आहे पर हिन जिगर मां हक़ कढी ॾियणो ॾुखियो आहे हिन लालची नफ़्स मां हिन लालची नफ़्स खां हक़ कढी ॾियणो ॾाढो ओ मुसलमान तवज्जह त कर मां अॼु ॿारनि खे अर्ज़ु करणु आयो आहे अॼु वॾड़नि खे अर्ज़ु करणु आयो आहे अल्लाह अकबर ओ मुसलमान भाउ आलमन सगोल को पुछा कर रोज़ा तेसरी क़बूल न पवंदई जेसरी पराओ हक़ न ॾींदे साईं जेसरी पराओ हक़ न ॾींदे रोज़ा क़बूल न पवंदई रोज़ा क़बूल न पवंदई अॼु वाइदो कई वञो ईद खां अॻे पराओ हक़ मोटाए ॾीबो हा छा खाईंदे तव्हांजे कंबर शहर में अरब खरब पैसा रखण वारा भी हलिया विया पर खणी हा तहांजे कंबर शहर में अरब खरब ओ जंहिंजो कमरो हिकु हिकु 25-30 लख खाईंदो हूंदो करोड़ जंहिंजे बंगुलनि ते ख़र्च हूंदा उन जी कबर भी मिट्टीअ वारी हूंदई एसीअ वारी उन जी कबर भी 6 फुट हूंदी मथे अल्लाह अकबर ओ मुसलमान अर्ज़ु कयूं थो वञा पराओ मुंहिंजो नुआन अक्सर हूंदो आहे पराए हक़नि जे लिहाज़ सां हक़ न खाइजांइ अञा बि ॾींहं थी यार खे परचाए वठजांइ आलमन जे मौजूदगी में पराए हक़ जे लिहाज़ सां मिसाल तो ॿुधायूं वञा हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिसाल लिखियो पियो आहे सीरत जे किताबनि में लिखियो पियो आहे सियाहे सित जे किताबनि में कोन्हे सीरत जे किताबनि में लिखियो पियो आहे महबूब साईं ॾाढा बीमार हा साईं जन के मथे मुबारक में भी ॾाढो सूर आहे हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जन के जिस्म मुबारक में ॾाढो सूर आहे विच ते
ते महबूब साईं आ सजे पासे दो सहाबी आ बुधण जड़ो वाक्यो थी याद करण जड़ी गाल थी खबे पासे दो भी सहाबी जे टेक ते ऐलान फरमायो ओ सहाबियो मस्जिद नबवी में अचो मस्जिद नबवी में अचो सहाबा हैरान थिया सहाबा परेशान थिया ओच दे अलाए केड़ी गाल आ साईं तकलीफ जे बावजूद समूरन के मस्जिद नबवी दे घुराइन था पिया अल्लाह अकबर जे टेम ते महबूब मुस्तफा सही मिंबर ते तशरीफ खणी आया उन टेम ते जेके महबूब जुमला चया फरमांदो ओ दुनिया वारा अज मां मोहम्मद करीम तवा के मिंबर ते नजर थो अचा मता सुबाने तवा के मिंबर खाली नजर अचे अज मां मोहम्मद करीम मस्जिद नबवी जे अंदर मौजूद आ मता सुबाने तवा के यो मेराब खाली नजर अचे साहब कराम जो हां तो फाटे अखिर में गोला ता वहन महबूब फरमायो मां मोहम्मद न जे करे आयो आ साईं तवा तकलीफ करे आयो असा दे पैगाम मोकलियो असा तवा वटे पहुंची वञा हुआ हुजूर सही जेके जुमला फरमाया फरमाया मां मोहम्मद तवा के न जे करे तकलीफ दिनी आ मां मोहम्मद दे मता के जो हक रजी न बने शादा फरमान मां फरमाता मां मोहम्मद करीम तकलीफ करे आयो हलण जेड़ा नहा टेकन ते भी पहता ओ मुंडा साहबियो मां मोहम्मद न करे नायम इन करे तकलीफ करे आयम तवा के ओडे न घुरायो मता मां मोहम्मद करीम दे के जो हक रहजी न वने सिद्दीक अकबर जेड़ो जवान रड़ियों थो करे साईं मता तवा जो हक न रहजी वने असा जो तवा दे हक त नाए उमर जेड़े जवान खो रड़ियों निकरी वयो सोनियो सुमान मुर्शिद अली जेड़े जवान खो रड़ियों निकरी वयो जय टेम ते लिखो सीरत जे किताबन साईं टे दफा चयो मता कंजो हक रजी न वने फकाम उसैद बिन हुजैर हुजूर साईं जो गुलाम आ उसैद बिन हुजैर न जो नालो आ उसैद बिन हुजैर हुती करे जद इन अली अलैक हकन या रसूल अल्लाह साईं अग में तवा गाल को न कडी मां भी ज़बान ते गाल को ना दी अज तवा हक देण जी गाल कया साईं पो मां भी ऐलान तो चवा मुंडो तवा दे हक रहल ता भी गाल न कड़ी त मां भी हरत अबू बकर सिद्दीक जेड़े जवान को रन अला तंजुर इला हाल रसूलुल्लाह उसे तू त महबूब जो दीवानो आ परवानो आ उसे तू त महबूब जो गुलाम आ साथियो ती महबूब जे सेहत दे भी न तो निहारे जे तो ला तो कलमो तवा न गालायो मां जाना मुझो मिठो मोहम्मद जाने इते थोड़ो अकीदो भी ठीक कर महबूब साईं भी वेठा उसैद सामुआ पर महबूब के गुज जी खबर नाहे तो हुन जे दिल में छा कुरान शादो चवे ला यालमुल गैब इल्लल्लाह रब को सवा गुज जी खबर अल्लाह अकबर यो बियो उन्वान थी विंदो मां पांजे गाल दे मोटी तो अचा उसैद तो चवे साहबा के तवा न गालायो मां जाना मुझो मोहम्मद करीम जाने पर साहबा मस्ताना काथे ता चुप कन केड़ी मुल अबू बकर सिद्दीक पयो फोलाद करे केड़ी मुल उमर फारूक उस्मान गनी हैदर करार पयो फोलाद करे समूरे के हिकड़ो ही जवाब तवा न गालायो तवा दे हक नाए मुझो मिठे मोहम्मद करीम दे हकवा उस्मान तो चवे मां थो ॾियाना सोने अबू बकर जो मां थो ॾियाना आका से अर्ज कई से हक तहां दे आ गाल तवा कया तवा मना कयो त विच में हे न गालाए यो राज केर पो जाने बियो उसैद जे दिल में हुई अल्लाह अकबर महबूब मुस्तफा करीम फरमा ओ मुंडा साहबियो तवा न गालायो मां हक देण आयो आ जंजो हक रहल वा हे जो असा हर साईं हर भेरे जनाजे वारे टेम ते ऐलान कंदा बाबा कंहिंजो हक रहला त वारिस बीठा हन मां केड़ा दुख बुधाया दोस्त मोकलींदा हन सही हाणे मां संजा शाबान जो वाक्यो वा
जनादो खयूं था वजन अग में जनाजे जे मानू बीठा त जनादो पढ़नो न दींदासीं न जनाजो पढ़नो दींदासीं न जनादो दफना दींदासीं इन दे हक रहला अवल पैसा ॾियो त पोइ दफना छा बचो कुल्ला आजा हुजना त मोए खां पोइ अग न अचना कुल्ला आजा हुजना त मोए खां पोइ को अगु न ॾियां मोए खां पोइ हूअं जहिड़े तला कंहिंखे ख़बर हुई अलाए न मोए खां पोइ दुनिया ॾिठो त पराओ हक़ो खादियूं थो वञे तॾहिं अॼु माण्हू अगु ॾिनी बीठा इहो हिते बि अगु ईंदो हुते बि पुछा थींदी अल्लाह सही शल पराए हक़ न खाइण खां बचाए आमीन त चओ महबूब मुस्तफा करीम फरमाओ सैयद मां हक़ ॾियण जे लाइ तयार हुआ अंगल वधंदा पवनि अटकल वधंदी पई वञे चइबो ओ मुंहिंजा साईं जंहिं टेम ते चए तुंहिंजो हक़ आहे कहिड़ो चए तो मुंहिंजा साईं मां वेठो हुम तव्हांजे हथ में चाबुक हो चमड़े जो तव्हां मूंखे 3 चाबुक या हाथ चयो हो त कुम इल सलात कुम इल उथ निमाज़ ते उथ निमाज़ असां कॾहिं कॾहिं निमाज़ थींदी आहे जमात होॾे तकबीर लॻंदी आहे तालबनि खे थफ बि हणंदा कन बि पटींदा त होॾे तकबीर थी लॻे पोइ महबूब जा बि शागिर्द हा न हा हर ते उसैद थो चवे साईं तव्हां मूंखे 3 चाबुक हया इंसाफ़ छा पोइ चवे त 3 चाबुक जो बदिलो अबू बकर जड़ा जवान उमर सोने उस्मान मुर्शिद अली जड़ा जवान भी सकदा अल्लाह अकबर बेसाख्तर निकरी वई सोने अबू बकर चयो मुझी सजी जान हाज़िर वा कुल तुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन दवा करण सोलिया थियणो अणाओ अल्लाह अकबर तवज्जो कर मां बयान के पूरे करण वारे पासे दे वतियूं धो अल्लाह अल्लाह से अवल मुखे अमल जी तौफीक अता फरमाए आमीन चो हरत सैयद रज़ी अल्लाह ताला नो अर्ज तो करे ओ मुंजा साईं तवा मुखे 3 चाबुक हया ओ सही मुंजो यो हिसाब रहला फरमाइंदा हो सैयद जडे देण आयो आ त 3 चाबुकन जे बदले 3 हणे त भी मां मोहम्मद के मंजूरा वधीक हणे त भी मां मोहम्मद देण आयो अल्लाह तोखे मुखे समझाइन था ओ भेनरुन जो हक़ खाइण वारा ओ न्याणियुनि जो हक़ खाइण वारा ओ भेनरुन जो हिस्सो खाइण वारा ओ न्याणियुनि जो हिस्सो खाइण वारा ओरे पारे जो हक़ खाइण वारा यतीमनि जो हक़ खाइण वारा मिस्कीननि जो हक़ खाइण वारा माज़ूरनि जो हक़ खाइण वारा बेवान जो हक़ खाइण वारा खाई वठ अॻिते हिसाब ॾियणो चो तो मां थोड़ो दुख खां कुछ जुमला चो मुखे दुख खां जडे ये मां मंजर अखिन सां दिसंदो आ उहे वेचारियूं बेव कुरारियूं जिनके बच्चन भी घरों कढी छडियो जिनके बच्चन घरों कढी छडियो जिनजो न भाव न भेण बस उहे अल्लाह जे आसरे इनन 13,000 जे आसरे ओ जेके अकेलियूं रक्षो भी न करे सकन 8-8 10-10 कुरारियूं मजबूर थी करे फटो किराए ते करे पाचन उन्हनि जे पैसनि में 2-2 हज़ार कटजन त हाल छा बचंदो दुख त थींदो आ पर दोस्त नाराज़ थींदा जे उन नथा ॾिसन त जंहिंजे पेर में जुती भी शिगल आ जंहिंजे लटन खे चतियूं लॻल आहिनि जंहिंजा हाल ॿुधाइनि था त हिन जो कोई भी सहारो कोन्हे अहिड़ी बेव लाचार खां भी जेकॾहिं अञा पैसा कटियूं त कंहिंखां मुड़ंदा अल्लाह सही शल असांजे हाल ते रहम फरमाए आमीन त चओ
मां पंहिंजे गाल दे मोटी अचां न त गालन मो गाल निकरंदी वेंदी अर्ज़ करे दो मुंहिंजा साईं तव्हां त चओ था त मां इंसाफ़ ॾियण आयो आहियां पर इंसाफ़ पूरो कोन थींदो उसे त छा थो चवणो चाहे साईं जंहिं टाइम ते तव्हां मूंखे चाबुकाया हा उन टाइम ते मां ज़मीन ते वेठो हुयुमि काथे मां हेठ वेठो मैं जमीन ते तव्हां मथे मिंबर ते वेठा हो इंसाफ पूरो कोन थींदो साईं इंसाफ ॾियणो आहे इल्लल्लाह यामुरु बिल अदल वल ihसान व ईताए ज़िल कुर्बा पाण तो हुक्म करे न त इंसाफ कयो पोइ महबूब इंसाफ न कंदो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के अर्ज़ तो करे साईं जेकॾहिं तव्हां हेठि लहींदव त पोइ इंसाफ पूरो थींदो जेके मस मथे वेठा हा वो सागो ही मजनू बच्चा बार कुर्बानो करण वारो दीवानो परवानो अज महबूब के हेठ पो लाहे महबूब हक ॾियण जे करे लहन पा को त राज़वाना हाँ अल्लाह अकबर जै टाइम ते महबूब सही तकलीफ करे हेठ लही आया उसे दहाने हलिया उसे भी सोचो तो हेड़ो वरी मौको मिले अलाए न मिले वरी हीअं यार परचे अलाए न परचे ज़ालिक फ़ज़्लुल्लाह युतीहि मन यशा हरते उसैद रज़ी अल्लाह ताला वरी उन टाइम ते ॿियो अंगल कयो ओ मुंहिंजा साईं तव्हां हेठि ते लही आयो ठीकु आहे उन टाइम ते मां बि हेठि हुयुमि पर अञा बि ॻाल्हि हुई उसैद कहिड़ी ॻाल्हि हुई साईं जंहिं टाइम ते तव्हां मूंखे टे चाबुकाया उन टाइम ते मुंहिंजो बदन उघाड़ो मूंखे कमीज़ पातल साईं तव्हां खे कमीज़ पातल इंसाफ़ पूरो अल्लाह अकबर ओ सैद अबू बकर जेड़े जवान खो तू रड़ियों कराए छड़ियों उमर जेड़े जवान उस्मान जेड़े जवान हैदर करार जेड़े जवान को तू घोड़ा वहाए छड़िया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकलीफ करे पंडो जुबो मुबारक मथे कयो वा ओ सैद सब गालियों पूरियों थी वही जंहिं टाइम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंडो जुबो मुबारक मथे कयो पोयो सुनो सैद यार फिरी आयो महबूब के भाकुरन में टिमड़ी पियो महबूब के भाकुर विजी वेही रहियो महबूब जे खत्म नबूवत वारे मोर मुबारक के चुमियो पोडे मा कान मुहम्मदुल अबाद मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबीयीन उसैद बिन हुज़ैर महबूब जे खत्म नबूवत वारे मोर मुबारक के केरी मल अखिन सा चुमियो पोडे केरी मन सा चप्पल सा चुमियो पोडे सुडका भरे रोई करे चवे तो मां केरो थींदो आ तवा को पलांद वठण वारो मां केरो थींदो आ तवा के चाप खाण वारो ओ मुंजा का मुके साल गुजरी विया मां त अल्लाह को दुआ पो घुरा अल्लाह मुके को म्यूत करे दे अल्लाह को मुके वारो त दे महबूब के भाकुर विजा किबला साईं मुखे साल गुजरी विया सिक हुई त मां खत्म नबूवत जे मोहर के चुमी कढे ॾींदो हे मुंहिंजो सीनो महबूब जे जिस्म मुबारक सां मिलंदो कढे आका साईं मुर्गी करे फरमायो उसैद अटकल वडी कई पर कामयाब थी वई ओ सैद अटकल वडी कई पर कामयाब थी वई बुध जाए जुमलो अन्या कम जो जुमलो रहल थी महबूब मुस्तफा करीम फरमाया ओ सैद जेकरे तू कामयाब थी वई मां मोहम्मद जे रहमत वारो समंदर भी जोश में आ फरमाया जो जिस्म मां मोहम्मद करीम जे जिस्म सा मिलियो तुझे मथों जहन्नम जी बाय हराम वा उसैद
जेकॾहिं तुंहिंजो जिस्म मां मोहम्मद करीम जे पाक जिस्म सां मिलियो आहे पोइ ॿुध तुंहिंजे मथां जहन्नम जी बाहि हराम। छा हराम आहे? ॿुध जा अल्लाह अकबर मूंखे जुमिलो त चवण ॾे, मूंखे जुमिलो त चवण ॾे। उसे त तुंहिंजो जिस्म मां मोहम्मद करीम जे पाक जिस्म सां मिलियो, तुंहिंजे जिस्म जे मथां जहन्नम जी बाहि हराम। पोइ जंहिं अबू बकर जे झोल में सुता हूंदा, चओ न, जंहिं अबू बकर सिद्दीक़ जे झोल में मिठो मोहम्मद 3 ॾींहं सुतो, उन अबू बकर के जहन्नम जी बाहि छा कंदी? जंहिं यार उमर खे रोई रोई रब खां वतो हूं, जंहिं यार उमर खे रब खां रोई रोई वतो हूं, च उन यार उमर खे जहन्नम जी बाहि छा कंदी? जंहिं सोने उस्मान खे महबूब बनियानियूं ॾिनियूं, उन उस्मान सोने के जहन्नम जी बाहि छा कंदी? जंहिं सोने अलीअ खे चयो अंताखी फि दुनिया वल आखिरा, तूं दुनिया में भी मां मोहम्मद जो भाउ आं, सोना अली आखिरत में भी मां मोहम्मद जो भाउ आं। पोइ ॿुधा त उन सोने अलीअ खे जहन्नम जी बाहि छा कंदी? छा सबक मिलियो? इन तकलीफ़ जे बावजूद भी महबूब तोखे मूंखे समझायो त पर पराओ हक़, हा चो इंशाअल्लाह पराओ हक़ न खाईंदा। खाजी वयो थी त तौबा क़बूल न पवंदई, जेसिताईं हक़ मोटाए न ॾींदे तेसिताईं न रोज़ो क़बूल न तौबा क़बूल। चो इंशाअल्लाह अक़ीदो तौहीद जो रखंदासीं, 5 वक्त नमाज जी पाबंदी कंदासीं, रोज़ा जेके रहिजी विया न सची दिलि सां तौबा करे इन रोज़नि जो क़दुरु कंदासीं। सदको फितर जो शरीयत रखियो ई तॾहिं थी जीअं तुंहिंजो बि रोज़ो थिए, गरीब जी ईद बि थी वञे। हे ॿुध जा, सदको फितर जो रखियो ई शरीयत तॾहिं थी तुंहिंजो बि रोज़ो थी वञे त गरीब जी बि। पंहिंजे लाइ हर को जीअंदो आहे, को ॿियनि जे लाइ बि जीए। पंहिंजे बच्चनि जा बि हाणे जीअं वेझा ॾींहं ईंदा, अमीरनि जा बच्चा जिन 5 वॻा सिबराया आहिनि, उहे चवंदा 29 थिए त जल्दी जान छुटे। जंहिं ग़रीब वॻो न सिबरायो चवंदो आहे 3 ॾींहं थियनि पोइ बि हिकिड़ो ॾींहुं ॾुख जो पोइते थींदो। पंहिंजी बि ईद कर, ग़रीबनि जी बि ईद कर। पंहिंजे लाइ बि सोच, ग़रीबनि मिसकीननि जे लाइ बि सोच। मतां को बेवा जो कोई कोन हुजे, मतां ग़रीबनि न्याणियुनि जो कोई कोन हुजे, मतां मिसकीननि जो कोई कोन हुजे। महबूब सम्झायो थी रमज़ान जे महीने में वॾ फुड़े मींहं वांगुरु वस, तूं अल्लाह जे नाले ते ॾियण में देर न कर, हो बि खज़ाननि खोलण में देर न कर। हाफ़िज़ साहब खे लख लख मुबारकूं हुजनि, जिन भिन बेदीने वारे दौर में 3 सिपारा ॿुधो आहे, उन्हनि खे बि लख लख मुबारक हुजनि। जिन अहिड़े गर्मीअ जे मौसम में रब जे दर ते अची करे अल्लाह जो क़ुरान ॿुधो आहे, उनखे बि लख लख मुबारक हुजनि। अल्लाह साईं मुंहिंजो अचणो, अव्हां जो अचणो शल क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ऐं मां अव्हां खे हे बि माशा अल्लाह, सुभान अल्लाह, अचो हेॾो। मां अव्हां खे बि हे बि अर्ज़ु रखां थो पियो, उहो अर्ज़ु इहो आहे त अॼु असां मुसलमान जेतिरी मज़ाक दीन सां कयूं था, ॿी कंहिं शइ सां नथा कयूं। केॾी महिल असां मुसलमान रोज़े सां मज़ाक था कयूं, केॾी महिल निमाज़ सां मज़ाक था कयूं, केॾी महिल हिन क़ुरान सां मज़ाक था कयूं, केॾी महिल महबूब जे नाले सां मज़ाक था कयूं। ॿुधो, जेकॾहिं को चवे थो साईं मां निमाज़ी न आहियां, दुआ कयो अल्लाह निमाज़ी बणाए, इनखे तौबा जी तौफ़ीक़ मिलंदी साईं। पर जेकॾहिं चवे थो मूंखे तव्हांजे निमाज़ जी परवाह नाहे, इन जो मौत कलमे ते न थींदो। ज़िमेवारी सां थो ॻाल्हायां। को जेकॾहिं चवे थो मां गुनाहगार आहियां साईं, को जेकॾहिं चवे थो मां गुनाहगार आहियां, दुआ घुरो, इंशाअल्लाह रोज़ा रखंदुमि, तौबा जी तौफ़ीक़ मिलंदी।
पर जेकॾहिं कंहिं चयई त मूंखे अनो जाम आहे, मूंखे ज़रूरत न आहे, इन जो मौत कलमे ते न थिए। निमाज़ सां बि मज़ाक थींदी आहे। तूं हुनजे ताक़त खे सम्झो ई न आहे, तूं हुनजे ताक़त खे सम्झो ई न आहे। मां हुन ॻोठ जो नालो नथो खणां, ज़ात जो नालो नथो खणां, फ़ैसिले जी ॻाल्हि थो कयां। फ़ैसिले में बीह करे चए हिन अहिड़ा खोड़ खयां हे छा कंदो आहे, अञा मथे ते रखियईं मस, रत जो शुरू थी त डॉक्टरनि जो इहा रत असां खां बंदि न थींदी। हुन सां मज़ाक न कर। रोज़ो हुन यार जो आहे, निमाज़ हुन यार जी आहे, क़ुरान हुन यार जो आहे, मिठो मुहम्मद हुन यार जो आहे। ऐं जेको हिन क़ुरान खे संभाले थो, उन क़ुरान वारे सां बि मज़ाक न कर। मां अॼु ताज़ी किल्प ॿुधी हरत मोड़ा मुफ्ती ज़रवली खान साहब जी। थोड़ो ॿुधजांइ मुसलमान नौजवान, मां तोखे थो ॿुधाइणु चाहियां। 8 लख मुने लख जी मोबाइल वठी करे एॾो वॾो मुफ्ती न थी वञ। 1.5 लख जी मोबाइल वठी करे कंहिं आलिम बुज़ुर्ग जे मथां पंहिंजा तीर न हला। मोबाइल जो खोले थो त ज़बान जेका बि हले थी क़ुरान वारे जे ख़िलाफ़ थी हले। मोड़ा मुफ्ती ज़रवली खान साहब चयो मां इहो तजुर्बो कयो आहे, जेको अहले हक़ उलमाए किराम खे गारियूं थो ॾे, चए उन जे ख़ानदान में हाफ़िज़ आलिम न थींदा। मां अर्ज़ु थो कयां, असां गुनाहगार आहियूं, ऐबदार आहियूं, बदकार आहियूं, असां तव्हां खां वधीक ॾोही आहियूं। अल्लाह जे ज़ात जो कसम आहे, तव्हांजे गुनाहनि में शक आहे, पंहिंजे गुनाहनि जी पक आहे, पर इहा शइ ॾिसंदा कयो त इन्हनि जे सीननि में त हे क़ुरान आहे। हिन खे त ॾिसो, असांखे न ॾिसो, हिन खे त ॾिसो। मस्जिद ते न ॻाल्हायो, निमाज़ ते न ॻाल्हायो, निमाज़ जे लाइ ग़लति लफ़्ज़ न ॻाल्हायो, निमाज़ सां मज़ाक न कयो, सजदनि सां मज़ाक न कयो, रुकुअ सां मज़ाक न कयो, रोज़नि सां मज़ाक न कयो। न डर अथई। मां हर साईं अताअल्लाह साहब रहमतुल्लाह अलैह जंजामा, अल्लाह अकबर। साईं जिन खे मतां पतो हुजे, मां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त कंबर वारनि जो असांजे मथां हक़ बि आहे ऐं असां तव्हां सां हुज बि करे सघूं था। 1994 जे अंदरि 1994 जे अंदरि मां बुखारी शरीफ़ जी आख़िरी हदीस पंहिंजे मुर्शिद हर साईं ॿेर वारनि वॾनि वटि रहमतुल्लाह अलैह जिन वटि पढ़ी आहे। हर साईं वॾनि जे हुकुम जे तामील कंदे हैदराबाद साईं ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी साहब रहमतुल्लाह अलैह जंडे वियासीं। पोइ उन निस्बत सां ऐं मुंहिंजो उस्ताद मोहतरम, मुंहिंजो मुरबी, मुंहिंजो मुर्शिद साईं मीर मुहम्मद मीरक वारो त हुयो ई ॿेर शरीफ़ जे हवाले। पोइ इन लिहाज़ सां तव्हां सां हुज अर्ज़ु बि कंदासीं त ओ ॿेर शरीफ़ जे शाम में रहण वारो, अल्लाह जो वास्तो अथव, निमाज़ क़ुरान सां मज़ाक न कयो। चओ इंशाअल्लाह मरण घड़ीअ ताईं आलमनि जे बुज़ुर्गनि जी जमायत उलमा इस्लाम सां निभाईंदासीं। अल्लाह साईं जेको मूंखां चवरायो, बस गरीमी भी थी वही, रब से मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए, अवां के भी रब से अमल जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।